मीरपुर बठोरो में बरसात मुतासरन जी वाहर न थियण खिलाफ ऑल पार्टीज़ फोरम तरफां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। मीरपुर बठोरो मुतासरन जी वाहर न थियण, पंहिंजा नवासी, हथरादू महंगाई ऐं मंशियात जे विकिरे खिलाफ ऑल पार्टीज़ फोरम तरफां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाननि यूसुफ कुंभार, अब्दुल गनी मल्हा, सागर मजीद पठार, मौलवी तुफैल अहमद खट्टी, नौमान छोरो, निज़ाम मेमण लाखाई, अब्दुल गफूर जांग ऐं ॿियनि ताहिं ते चयो त मीरपुर बठोरो तालुके में मुतासरन जी वाहर करण जे बजाय आयल सामान सियासी ऐं सिफारिशी बुनियादनि ते तक़सीम थी रहियो आहे ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकार मीरपुर बठोरो पौधारनि जी वंगार वहंदे मुतासरन सां सख़्त ज़्यादती करे रहिया आहिनि। हुननि चयो त महांगाई जे तूफ़ान बि माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे ऐं मुनाफ़िक़ोर वापारियुनि पारां हथरादू खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाधि करण सबबि पोठियत ऐं मज़दूर तबिको हिक वेले लाइ परेशान आहे। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त मुतासरनि जी वाहर करे इमदाद फ़राहम कई वञे।